मीरपुर बठोरो बाईपास के आबादगार की ज़मीन जा मुआवजा न मिलो, रोडन जो अद में रहियल कम शुरू न थियो, आबादगार तरफा जदोजहद जो बियो मरहलो शुरू। सूफी शाह नायत प्रेस क्लब अगियां आबादगार कादर बख्श ज़ौर, हाजी हकीम ज़ौर, मोहम्मद ठाराणी, हाजी आदम ज़ौर, अयूब ज़ौर, सताज ज़ौर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। साफ़ियुनि जे अॻियां दाईंदे आबादगारनि चयो त 2 सालनि खां वठी करे मुआवज़े लाइ दरबदर कयो पियो वञे। डीसी सुजावल एसी बठोरो आबादगारनि जा आयल पैसा अकाउंट में रखिया वेठा आहिनि, पर आबादगारनि खे नथा ॾियनि, जेका आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। जेसीं ताईं आबादगारनि खे मुआवज़ो न मिलंदो, एहतिजाज जारी रहंदो ऐं मुआवज़ो असांजो हक़ आहे, हक़नि तां कंहिं बि सूरत में हथु न खणिबो। ऐं इन्हनि वधीक चयो त सरवी ज़मीन मां बाईपास न आहे ठहियो, पर तंहिं बावजूदि मुआवज़ो 2 सालनि खां वठी करे नथो ॾिनो वञे। पहिरीं मरहले में 11 ॾींहं एहतिजाज कयो वियो, हाणे ॿियों मरहलो शुरू कयो वेंदो।